नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं ऐं हिन जेके मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में असां मुख़्तलिफ़ मिरपुर ख़ास डिवीज़न जे इशुनि ते पंहिंजे नाज़रीन खे उहो फुटेज बि ॾसिया आहिनि, उहे शयूं बि हाईलाइट कयूं आहिनि ऐं ताज़ो सॼी सिंध में जेके बल्दियाती चूंडूं थियूं आहिनि ऐं उन में मिरपुर ख़ासि ज़िले में तक़रीबन जेके नयूं यूनियन काउंसिलूं क़ाइमु थियूं उन में टोटल 55 नयूं यूनियन काउंसिलूं त क़ाइमु थी वयूं आहिनि, मगर यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन चूंडियल आहिनि उन्हनि वटि खोड़ सारियूं अहिड़ियूं यूनियन काउंसिलूं आहिनि जिन वटि वेहण लाइ ऑफिसूं कोन आहिनि, जंहिं करे माण्हुनि जा खोड़ सारा मसइला पैदा थियनि था। छाजे करे त बल्दियाती निज़ाम त थी वियो आहे ऐं ज़िले काउंसिल में गॾिजाणियूं बि थी, उन हवाले सां ज़िले काउंसिल में जेके मेंबर हुआ उन्हनि पंहिंजे इलाइक़नि जे उन खां अलावा जेको मिरपुर ख़ासि ज़िले में थींदड़ कमनि जी करप्शन ते दाऊं बि कयूं, उन बावजूदि अञा ताईं को बि असरु कोन पियो थिए। हुकूमत सिंध पारां तइलीम खाते में बि एमरजेंसी लॻाई वई आहे, सिहत खाते में एमरजेंसी लॻाई वई आहे, उन बावजूदि तइलीम खाते ॾे ॾिसिजे थो त उहे स्कूलूं बंदि पयूं आहिनि, सिहत खाते ॾे वञिजे थो त इस्पतालनि जी अहिड़ी हालत लॻी पई आहे, ख़स्ता हालत आहे। उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे अॻूणो MNA किशन चंद पारवाणी, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु। किशन चंद साहब, असांखे तव्हां ॿुधाइजो त 2011 जी बरसाति खां पोइ रोड रस्ता उखड़ी विया हुआ, रोडनि जी मरमत लाइ किरोड़ रुपया त अचनि था, उहे छा करप्शन जे वर चढ़नि था या रोड रस्तनि ते उहे कम थियनि था? ॾिसो इहो सॼो गठ जोड़ आहे हिननि जी, किथे बि सही पैसो इस्तेमालु कोन थो थिए, छाकाणि त अकाउंटेबिलिटी कोन्हे न, यानी ठेका कंहिंखे था ॾियनि, पंहिंजनि माण्हुनि खे था ॾियनि, ऑफिसर पंहिंजा त केरु हुनजे अकाउंट में केरु चेक करे, चेक एंड बैलेंस कोन्हे। मुसीबत इहा ई आहे, रुगो मिरपुर ज़िलो छा पर हर हिकु हंधि इहा हालत आहे जेका ॻाल्हि ख़राबी आहे। इनखे असीं पाण साईं नए CM साहिब खे मुराद अली शाह खे चवंदासीं, अर्ज़ु कंदासीं त घटि में घटि रुगो लेक्चर ॾियण सां चवण सां कुझु कोन्हे, प्रैक्टिकली उन सां अचण सां तब्दीली कुझु कोन थी आहे। जेके जंहिं बि डिपार्टमेंट में वञो का बि तब्दीली कोन थी आहे। हूअं हिन हिसाब आहे त भई जेको नओं CM अचे हुनखे 100 ॾींहं जो ग्रेस हूंदी आहे, 100 ॾींहंनि खां पोइ डिलीवरी कंदा आहिनि। मां सम्झां थो का बि रिज़ल्ट असां त कोन थी सम्झ में अचे, प्रैक्टिकल थिए थो, ज़बानी ख़र्चु आहे, भई किथे बि ॻाल्हि कोन्हे, इम्प्रूवमेंट कंहिं बि रोड ते कोन्हे, छा मटीरियल ख़राबु थो इस्तेमालु थिए। ऐं अॼुकल्ह अफ़सोस इहो थो थिए थो जेका डिपार्टमेंट इंक्वायरी मथां कनि था उहे बि पैसा खाई जान था छॾनि था, की पुछण वारो कोन्हे। ॻाल्हि न सघां, सही था चओ। पर मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जेके बल्दियाती चूंडूं थियूं आहिनि उन में नयूं यूनियन काउंसिलूं त ठही वियूं आहिनि, एतर माण्हुनि खे वॾी परेशानी थी रही आहे ऐं अञा जेके ज़िले जा चेयरमैन आहिनि उन्हनि खे शायदि पावर ई न मिलिया आहिनि। हाणे उहे माण्हू केॾांहुं वञनि, उन्हनि वॾेरनि यूनियन काउंसिलूं त ठाहे छॾियूं, हाणे उन्हनि जा मसइला हल कीअं थींदा? सही माण्हुनि जी तमामु वधीक इहे ई चेयरमैन, इहे ई काउंसिलर हुकूमत जे ख़िलाफ़ु थींदा, छाकाणि त हमेशह प्लैनिंग थींदी आहे। कंहिंखे बि चेयरमैनी तव्हां कंहिंखे ठहे थो त लाज़मी हुन ते फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे हल्के में कमु कनि। पहिरीं त हुनजे पावर जी ख़बर कोन्हे, पैसा केतिरा था ग्रांट में अचनि, हिकिड़ी त जेके नयूं ठाहियूं अथनि तंहिंखे त का बजट ई कोन्हे, न का ऑफिस आहे न का बजट आहे, ख़बर ई कोन्हे त उहो कीअं था थियनि। पर जेके पुराणियूं आहिनि तंहिंमें बि बजट जेका पहिरीं आहे उहा अॻे खुर्दबुर थियो वञे ऐं अचे जा एतिरी थी, जंहिंमें बि जेके पघारूं पूरी थियनि, जेके जाली भर्ती थियनि माण्हू, कमु बि उहो पूरो थिए थो, त कारकर्दी कहिड़ी आहे। जेके अॻे में किथे वधीक फाल्तू माण्हू आहिनि, जेके ग़लति आयल आहिनि, ग़लति भर्तियूं थियल आहिनि, जेके उनखे लाइक़ु कोन आहिनि उनखे कढणु, इहे सॼो पहिरीं प्रोग्राम ठाहिणु खपंदो, बंदोबस्तु करिणो पवंदो। पर उहो कयो कोन अथनि हींअर, ईअं जीअं कहिड़े सफ़ाई कोन्हे, को सिस्टम ई कोन्हे, कंहिंखे सम्झ में कोन थी अचे त कीअं हलंदो किसो। पारवाणी साहब, तव्हां मिरपुर ख़ासि ज़िले जी मजमूई सूरत खे कीअं था ॾिसो? ॾिसो ॻाल्हि इहा ई आहे त हीअ ख़ैर तव्हां पर्टिकुलर हिन ज़िले जी ॻाल्हि था करियो, बिल्कुलु इहा असांजी सभिनी हंधि हालत आहे। पर हिते बि तव्हां ॾिसो गंद जा ढेर लॻा पिया आहिनि, शहर ॾिसो, ॿेराड़ी ॾिसो, करप्शन किथे आहे। अॻे इरीगेशन में एस जा इंजीनियर हूंदा हुआ, टेल में पानी पहुचाईंदा हूंदा, किथे हिन का सिस्टम ई कोन्हे, कंहिं ॻाल्हि जो सिस्टम कोन्हे, दवाऊं कोन थियूं मिलनि इस्पतालनि में, डॉक्टर नथा वेहनि, एजुकेशन जी उहो हालत तव्हां ॾिसो था, एजुकेशन कहिड़ी हालत, कहिड़ी तब्दीली आई आहे। अॻे खां वर्स्ट थियो आहे, बहितर कोन थियो आहे। त हींअर बि सरकारी अस्पताल में वञो, ॿाहिरि में वञो, उहे अथई डॉक्टर वेठा हलनि, कंहिंजो छा थियो ॻाल्हि। उन ॾींहुं कल्ह की अञा आयोसीं त यानी ॿार हिकिड़ो ऑक्सीजन जो जेको सिलेंडर कोन हो, जेको जंहिंखे ॿार मरे थो, ऐं डॉक्टर चए थो त जुमे जे करे दुकानु बंदि आहे ऐं तंहिंजे करे असीं नथा वेल करे सघूं। त हीअ स्टॉक रखणु खपे न,
ही जुमे ॾींहुं दुकान खे परचून जो हिन वटि आहे छा को दुकान जो ओॾी महिल खपे। पारवानी साहब 2018 जे अंदरि इलेक्शनूं थियनि पियूं, सभई पार्टियूं ज़ोर आज़माए रहियूं आहिनि, तंहिंखां सवाइ जलसा करे रहियूं आहिनि, गॾिजाणियूं थी रहियूं आहिनि। तव्हां कीअं था सम्झो भला अक़लियतनि खे नुमाइंदगी मिले थी या हमेशह अक़लियतनि खे जीअं नज़रअंदाज़ कयो थो वञे हिन दफ़ा बि? अक़लियतनि खे हिकिड़ी लालीपाप ॾेई छॾियो अथनि बेनज़ीर इनकम सपोर्ट, इहो हिकिड़ी रिश्वत तौरु इल्ज़ाम खे ॾेई छॾियो अथनि ऐं तंहिंजे करे ग़रीब जेको मुस्तहिक़ माण्हू खे त मिलणु खपे डेफिनेट, ॿ टे कैटेगरियूं हुअणु खपनि। हिकिड़ो जेको डिसेबल हुजे, वॾी एज हुजे, विडो हुजे, इनखे मिलणु खपे। हिते त ॾटियूं मुटियूं वठनि जेके अक़लियत जा हुजनि कंहिंखे बि नथो हुजनि, त इन जे करे हीअ हिकिड़ो रिश्वत ॾेई माण्हुनि खे ख़रीद कनि था त भई तव्हांखे असांखे वोट ॾियो, परफॉर्मेंस कयो, हीअ भिखारी बनाइनि था। तव्हां कंहिं ग़रीब खे मदद करियो, इस्पतालूं ठाहियो, ग़रीब जो इलाजु करायो, हीअ हज़ार ॾेई धिका खाराए इन विच त अक़लियतनि जे लाइ त हुअणु खपे त हुनखे जॉब मिलणु खपे, मेरिट मिलणु खपे। ईअं न वॾेरनि जी चिमचेगिरी करे MP MLA चिमचेगिरी करे हुनजे चिमचनि खे मिले, त हुननि खे खपे त उहा ॻाल्हि खे मेरिट ते ॾियनि, तंहिंजे करे ॿार पढ़ंदा, हिनखे कॉम्पिटिशन जो शौक़ु थींदो जी, उहा ॻाल्हि थींदी। त मां सम्झां थो त बिलावल भुट्टो साहिब खे बि रिक्वेस्ट कंदा तूं सिंध जे सम्झे थो त हुन में इहे तब्दीलियूं आणे जेके बुनियादी करप्शन ख़तमु कराइणा, उनखे प्रैक्टिकली ख़तमु कराइणा। पारवानी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जी बल्दियाती निज़ाम लागू थियो, उनखां पोइ जेका हिकु गॾिजाणी थी भेटाई कल्चरल हॉल में, जंहिंमें ज़िले काउंसिल जा जेके मेंबर हुआ, जंहिंमें फंक्शन लीग जो जेको मेंबर हो जावेद जुणेजो, उन खां अलावा ठारो खान पंवर ऐं उन खां अलावा जेके मेंबर हुआ पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि जे हिसाब सां हुननि जा जेके इलाइक़नि जा मसइला आहिनि उहे ज़िले चेयरमैन मीर अनवर अली ख़ान टालपुर ऐं उन खां अलावा डिप्टी कमिश्नर बि मौजूदु हो, उनजे साम्हूं मसइला त पेश कया, हुननि पंहिंजे इलाइक़नि जो आवाज़ त उथारियो। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त अॼु ताईं जेके बि ज़िले जा मेंबर चूंडिजी आया आहिनि या चेयरमैन चूंडिजी आया आहिनि या ज़िले काउंसिल जा जेके मेंबर चूंडिजी आया आहिनि, इहे सिर्फ़ु जेके आहिनि इन्हनि खे इहे उहिदा त मिली विया आहिनि, मगर इलाइक़े जे अंदरि हालत ॾिसिजे थी, शहर में पीअण जो पाणी कोन्हे, शहर में गटरनि जे शहर सॼो गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे, माण्हू जेके आहिनि सिहत जो उन्हनि खे का बि सहूलियत कोन पई मिले। ॿारड़ियुनि जी जेका असीं सूरत हाल ॾिसूं था, ॿारड़ियुनि में खोड़ सारा मसइला आहिनि, आबादगारनि जा वॾा इशू लॻा पिया आहिनि, कमनि जा अघु कोन पिया मिलनि, बसरनि जो अघु आहे कोन, ऐं उन हवाले सां जेके बि ज़िले जे मेंबरनि पारां उते जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, हाणे उहो अगरि जेके यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि उहे वीचारा हितां जेके टुटल फुटल हुननि खे सामान मिलियो आहे, जेके कुर्सियूं मिलियूं उहे खणी कहिड़े तरफ़ वञनि, त बराए महिरबानी थोरो इन जेको तव्हां नोटिफिकेशन जेके कढिया आहिनि इन्हनि में थोरी इहा लाइन बि ॾियो त इहे सम्झो ऑफिसूं छो जो अगरि असांजा जेके UC चेयरमैन उताकनि में खणनि था, उताकनि में वेहनि था त वीचारा खणनि था उन मसइले खे, अगरि स्कूल में वेंदा त पासनि था पोइ ही UC चेयरमैन असांजा कहिड़ी तरफ़ वेहनि। उन खां अलावा आउं तव्हांखे हिकिड़ी तजवीज़ हिकिड़ी ॾींदुसि, ख़ासि DC साहिब ॾिठो आहे त असांजे मीरपुर ख़ासि ज़िले में या मीरपुर ख़ासि शहर में जेके बि फलाही इदारा आहिनि उहे जीअं पाकिस्तान ठहियो आहे, उहा हिकिड़ी इलाइक़ी जेको आहे प्राइवेट तौरु उन जा सदर थो वठाइनि, प्राइवेट तौरु उन जा पार्टी थो वठाइनि, चाहे तव्हांजो भेटाई कल्चर हाल हुजे, चाहे तव्हांजो जेलखाना हुजे, चाहे उन खां अलावा जेकी फिजियोथेरेपी हॉस्पिटल हुजे या तव्हांजी जेको TP सेंटर हुजे, छो उन सभिनी पार्टियुनि खे तहवील न वठो। जो वरी इहे नयूं ॻाल्हियूं इन करे महिरबानी करे ज़रा या ऑफिसर जेके वेठा आहिनि उन्हनि खे चयो कि उहे पंहिंजा या त माण्हू मुक़ररु कनि या पाण उन्हनि ते ॾिसी पैनल्टी रहनि त जीअं नाजाइज़ी न थिए। बिरादर खे हिकिड़े पंहिंजे पब्लिक यूनियन जी बारे में ॻाल्हाइणो आहे तव्हां सां त असांजे पब्लिक यूनियन में पाणी जो निकास जेको आहे सो तमामु घटि आहे। हींअर मीर साहब अनवर साहब जी महिरबानी सां निकास थी पाणी निकिरे पियो, पर हुन में DC साहब खे रस्तो करियो त तमामु सुस्त रवैये सां कमु पियो हले। अञा ताईं जेके बि असांजा निकासिस पुल थिया आहिनि से अञा अंदरि कंपनी जा आहिनि। ॿियो अर्ज़ु त जेको डिगड़ी खां हैदराबाद रोड बने थो, मेन रोड अक्टूबर में शुगर मिलो हंधि उते अञा कोन ठही आहे जेका पाणी निकास थिए। तव्हांखे गुज़ारिश थो करियां त जल्द अज जल्द ठाहे वञे। जेका करप्शन थी आहे उहा कंहिंखां बि लिकियलु कोन्हे, चाहे वो रोड हुजनि, चाहे हॉस्पिटलूं हुजनि, या तबियतदारनि खां करे मुख़्तियारकार हुजनि या वॾा ऑफिसर हुजनि, अगरि को पंहिंजी बनी जो को कागज़ हलाइण वञे थो उन ते रेट लॻिया पिया आहिनि,
को सेल सर्टिफिकेट पंहिंजे एकड़ जो वठण वञे थो त 2 लाख रुपया उन्हनि जा रेट लॻा पिया आहिनि ऐं अहिड़ी करप्शन जे अंदरि अगरि असांजे ज़िले जो चेयरमैन अगरि झंडो खयो आहे त असीं हुननि सां गॾु आहियूं। और खास तौर पे डीसी साहब के या गुजारिश कंदो था पॉइंट आउट कंदो मेन इलाइक़ो आहे साईं सिटला टाउन जो उते खां जरवारी खां वठी निमरा मस्जिद ताईं जेको लेफ्ट साइड ते जेको बि गंद किचिरो आहे शहर जो ढूंढ आहे अॾिन वारा जेके कुकड़नि जा दोस्त पेर उछलनि था उहे सभु उते अची वञनि था। केरु माण्हू हींअर आउं चैलेंज ते चवां थो तव्हां पंहिंजो ऑफिसर मोकिलियो 5 मिंट असां त बंदि गाॾियुनि जा शीशा करे मटे था वञूं 5 मिंट केरु उते बीही ॾेखारे उनखे सलाम कंदासीं छाकाणि इहो अहम आहे उते तमामु मेन स्कूल जेके आहिनि उनजे साम्हूं आहे। सिविल अस्पताल में टुपा नथा लॻनि सिविल अस्पताल ते ॿियो टुपो नथो लॻे ऐं माण्हू जेके अचनि था उहे तमामु उते तंग थी था वञनि त हिते जो जेको बि स्टाफ आहे सिविल स्टाफ जो उनखे चयो वञे तमामु सिविल अस्पताल जी हालत ख़राबु आहे। नाज़रीन हिन रिपोर्ट में ज़िले काउंसिल जा जेके मेंबरनि या चेयरमैन आहे उन खां अलावा डिप्टी कमिश्नर इन्हनि सभिनी जूं वॾियूं दावाऊं हुयूं त असांजा दर आवाम जे लाइ खुलियल आहिनि अवां जे लाइ बि खुलियल आहिनि मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेके ज़िले काउंसिल जा मेंबर चूंडिजी आया आहिनि उन्हनि जो बि कमु को कोन थो थिए त आवाम जो कमु कहिड़ो थींदो। हितां मिरपुर ख़ासि ज़िले वासियुनि जा इहे मुतालबा रहिया आहिनि त असां जेके वोट त बल्दियाती इलेक्शन में कामयाबु हिननि खे चेयरमैन खे कयोसीं ज़िले जे मेंबरनि खे कामयाबु कयोसीं मगर सिर्फ़ु ही जेके इजलास थियनि था उन्हनि में सिर्फ़ु ॻाल्हियूं थियनि थियूं हुन ते को बि अमल नथो थिए। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे अॻूणो MPA लक्ष्मण दास पेरवाणी। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजा छा चवणु आहे। लक्ष्मण दास तव्हां असांखे ॿुधाइजो त मिरपुर ख़ासि ज़िले में बल्दियाती निज़ाम लागू थियो चेयरमैन तोड़े ज़िले जा मेंबर चूंडिजी विया मगर सॼो ज़िलो ऐं उन खां अलावा सभई ज़िले जा तालका मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। असां सम्झो त हीअ बल्दियाती इलेक्शन थी आहे त कुझु सुधारो ईंदो ऐं हींअर असांजा जेके नुमाइंदा हेठी लेवल ते ईंदा ऐं असांजा जेके बि इशूज़ आहिनि हिते इशूज़ एज़ इट इज़ साॻिया बीठा आहिनि ऐं तमामु घणी वर्स्ट पोज़ीशन आहे। दुनिया अॻियां पई वञे असां पोयां पिया वञूं ॻोठनि खां बि वर्स्ट पोज़ीशन असांजी मिरपुर ख़ासि जी आहे। हर हवाले सां तव्हां शहर जी हालत ॾिसो शहर खंडरात लॻा पिया आहिनि गटर टुटा पिया आहिनि सभु टोटल सॼे शहर जी अहिड़ी हालत आहे न को हिते जेके आहिनि जेके जमादार खयां अथनि उहे मुस्लिम्स ऐं हिंदू जमादार खयां अथनि ऐं कैपेसिटी जमादारनि जूं पघारूं जेके मेंबर पाण पिया खणनि या जेको नाज़िम साहिबु आयो आहे उहो पियो खणे केरु पियो खणे उहो ख़ुदा खे ख़बर आहे पर हालत अॻे खां बि बुरी आहे। जेका असां 20 साल अॻु हालत ॾिसंदा हुआसीं शहर जी ऐं जेका साफ़ सुथराई हूंदी हुई हींअर वर्स्ट में वर्स्ट पोज़ीशन आहे। उन जे करे बीमारियूं तमामु वधी वियूं आहिनि हालत तमामु ख़राबु आहे ऐं ख़ुदा जो शुक्र आहे त भई बरसाति न पई आहे बरसाति पई आहे त हीअ ज़िले जे शहर जी हालत असां शहर ई न वञी सघूं आहे सेटेलाइट टाउन मां। ॿियो त हींअर असांखे ख़बर पई आहे त 1,75,00,000 रुपया हिन चेयरमैन साहिब खे जेको असांजो बल्दिया जो चेयरमैन शाह फारूक दुरानी साहिब खे मिलिया हुआ उहे केॾांहुं विया उनजो को हिसाबु वठण वारो कोन्हे को पुछिजे थो केरु ॿुधाइण लाइ तयारु कोन्हनि। बाबा उहे पब्लिक जा पैसा आहिनि माण्हुनि जा पैसा आहिनि त उहे पैसा पुछा वञनि बाबा केॾांहुं विया 1,75,00,000 रुपये में कमु त थिए न। हीउ पब्लिक जो पैसो आहे माण्हुनि जो पैसो आहे तव्हां ख़ुदा हिनखे यूटिलाइज़ जेको कयो सवले नमूने यूटिलाइज़ कयो ऐं हिनखे चेक बैलेंस रखो। जेसिताईं चेक बैलेंस असां न रखंदासूं ऐं ॻाल्हि न कंदासूं त हीअ पैसा ईअं ई गवर्नमेंट सिंध असांखे ॾींदी वेंदी हिते मिरपुर ख़ासि वारनि खे इहे ईअं ई माण्हुनि जी ऐं ऑफिसरनि जी जेबनि में वेंदा। लक्ष्मण दास असांखे इहो ॿुधाइजो त मिरपुर ख़ासि ज़िले जा सभई खाता करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। एंटी करप्शन खाते पारां छापा विया आहिनि उन बावजूदि तव्हां बल्दियात खातो ॾिसो सिहत खातो ॾिसो तइलीम खातो ॾिसो एग्रीकल्चर खातो ॾिसो सभई करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। छा इहो कॾहिं ख़ात्मो ईंदो हिन करप्शन जो? पहिरीं त मां एग्रीकल्चर ते ॻाल्हाईंदुसि छो त मां पाण एग्रीकल्चरिस्ट आहियां ॻाल्हि आहे मोड़ आहे। एग्रीकल्चर खातो त हिते ज़ीरो आहे। असांखे अफ़सोस थो थिए त एग्रीकल्चर ऑफिस जहिड़ी नाले जी आहे जहिड़ी आहे तहिड़ी न आहे न को का रिसर्च आहे न को असांखे सीट थो मिले न को का शइ असांखे हिते थी मिले। एग्रीकल्चर जंहिंजी बुनियाद ते असांजी इकनॉमी आहे जंहिंजे मथां दारो मदार असांजो रोज़गार जो आहे असांजे माण्हुनि जो आहे असांजे ॻाल्हि जो आहे। एग्रीकल्चर ऑफिस त वीरान थी वई आहे हिते का शइ कोन्हे अलाए रिसर्च जा पैसा केॾांहुं था वञनि किताबनि में अचनि था किताबनि में वञनि था हली। पोइ अचूं था एडुकेशन ते। एडुकेशन
जी बि जेको इहो बाहि वारो हिन सिस्टम कढियो आहे उन में ॿाराड़ी में त किथे स्कूल में टीचर ई कोन्हे। मुंहिंजो पंहिंजो स्कूल आहे तक़रीबन 1982-83 में हलंदड़ हो। हींअर 8-9 महीननि खां जीअं ई बाहि जो सिस्टम थियो आहे त उते न को मास्टर थो अचे। उते 42-45 ॿार आहिनि, उहे पिया रुलनि। उहे असांखे था चवनि, असां उन मास्टरनि खे था चऊं बाबा अचो महिरबानी करे। उहे चवंदा साईं हिते असांखे पघार कोन मिलंदी। उहे हिंगोरने में वञी वेहनि था, असांखे अचण लाइ तयारु कोन्हे। SDO खे DO खे चई असां जहिड़े माण्हू जो मां ex-MP आहियां, असांजी कोन था ॿुधनि त पब्लिक लोकल माण्हू जी कहिड़ी हालत हूंदी हिते। उनखे छा थींदो? हेल्थ जी हालत ॾिसो, हेल्थ दावा त जाम था थियनि, गवर्नमेंट ॾींदी बि हूंदी, हो त मथां पैसा चीफ मिनिस्टर मोकिलींदो हूंदो, पर हिते चेक बैलेंस आहे कोन। हिते त सिविल अस्पताल में न को दवाऊं आहिनि, न को ॻाल्हि आहे, मुआड़ आहे। मां सम्झां थो तमामु वर्स्ट में वर्स्ट पोज़ीशन आहे, जेका 20-25 साल पहिरीं बि कोन हुई उहा हींअर आहे। पैसा जाम था अचनि, यूज़ कुझु कोन थो थिए। त असां चीफ मिनिस्टर साहिब खे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे ऑडिट टीमूं ठाहियूं वञनि, चेकिंग टीमूं ठाहियूं वञनि। हर महकमे में अहिड़ी टीमूं हुजनि। जीअं पाण हींअर अनाउंसमेंट कई अथसि त मां हुते वञी पाण वेंदुसि। हींअर कराची में जेको अॼु चयो अथसि उते त सफ़ाई ते ताजिर मिलिया हुअसि वञी, ऐं उते वफ़्त वञी मिलियसि। उते उन्हनि खे चयो अथसि त बाबा मां हाणे पाण विज़िट कंदुसि, ऐं जेको बि ऑफिसर न हूंदो मौजूदु, सफ़ाई न हूंदी, जेको ऑफिसर मौजूदु न हूंदो उनखे ओॾी महिल सस्पेंड कंदुसि। त हिते बि अहिड़ी टीमूं ठाहे, अहिड़ियूं ॻाल्हि करे त हिते वाच बैलेंस त हुजे। पैसा त मथां अचनि था, उहो बि चीफ मिनिस्टर साहिब जे मथे बि सम्झंदासीं असां पैसा मोकिले छॾे, पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी कई। पर हिते त कमु त ज़ीरो थो थिए, हिते हिन जी चेक बैलेंस आहे कोन। त महिरबानी करे तव्हां हुतां पैसा मोकिलियो था, ॻाल्हि था कयो त चेक बैलेंस रखो त कुझु सुधारो अचे। पर पोज़ीशन वर्स्ट आहे, तमामु वर्स्ट पोज़ीशन। मीरपुखा ज़िलो सॼो मसइलनि जे वर्त चढ़िया आहे, पर अमन अमान जी छा सूरत हाल आहे मीरपुखा ज़िले जी? अमन अमान पहिरीं खां बेटर थियो आहे, अॻे खां। उहो हिननि खे जस ख़ुदा करे अञा बेटर थींदो। पर अॻे खां जेका सिचुएशन हुई 6-8 महीना अॻु, साल अॻु जेका हुई, तमामु घणी पोज़ीशन ख़राबु हुई। हींअर कुझु में कुझु हुन में बहितरी आई आहे। ॻाल्हि अञा बहितरी तमामु सख़्तु ज़रूरत आहे, ऐं कोशिशि करे हुन में बहितरी आंदी वञे। आवाम जूं हमेशह पुलिस ख़िलाफ़ शिकायतूं हूंदियूं हुयूं, हाणे शायदि चंद अहिड़ा SP या ऑफिसर अची विया आहिनि जंहिंजे करे पुलिस जूं शिकायतूं त ख़तमु थी वियूं आहिनि, बाक़ी खातनि जी सूरत हाल ख़राबु आहे। उहा कीअं बहितर थिए? साईं ॾिसो, बिल्कुलु अची सघनि था। असां वटि एतिरो टैलेंट आहे, ॻाल्हि आहे, मुआड़ आहे, पर जेसिताईं उन्हनि ते चेक बैलेंस न कंदासीं न, जेसिताईं चेक बैलेंस न हूंदो न भाउ, तेसिताईं कतई कुझु कोन थींदो। चेक बैलेंस हुजे, उनजी चेकिंग हुजे, उहो जेको नथो कमु करे उनखे घर वेलो कजे। 40-50 हज़ार लख रुपया पघारूं लॻियूं पियूं आहिनि, उनखे जेसिताईं चेक बैलेंस न कंदासीं तेसिताईं सिस्टम न हलंदो। असांजो आहे त तव्हां हुतां जेका बि कयो पिया, तव्हां कोशिशि करे पियो, चीफ मिनिस्टर कोशिशि करे थो, ॻाल्हि करे थो, पर हिते इम्प्लीमेंटेशन कीअं थिए? लक्ष्मण दास, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही लक्ष्मण दास जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणु हो त एग्रीकल्चर खातो जेको आहे मुकमल तबाह लॻो पियो आहे। उन खां अलावा सॼो ज़िलो जेको आहे करप्शन जे वर चढ़ियल आहे। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह पारां कोशिशूं त कयूं पियूं वञनि, मगर हिते चेक एंड बैलेंस करण वारो केरु कोन्हे, जंहिंजे करे मीरपुखास ज़िलो सॼो मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हिन वक़्त सां गॾु मौजूदु आहे नवाब कुरैशी। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुनजो छा चवणु आहे। नवाब कुरैशी साहिबु, तव्हां मीरपुखास म्यूनिसिपल कमेटी में तव्हां अपोज़िशन जा लीडर आहियो, ऐं छाजे करे भला मीरपुखास शहर मसइलनि जे वर चढ़ियल आहे, ऐं खोड़ सारा फंड हुअण बावजूदु उहे किथे था ख़र्च थियनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। बल्दिया मीरपुखास में वाकई करोड़ों रुपयनि जो फंड आहे। हिन मां मौजूदा काउंसिल जो चेयरमैन जनाब फारूक दुरानी साहब शुरूआत में ही लाइबिलिटी जी मद में तक़रीबन 2.25 करोड़ रुपया कढे पंहिंजे मनपसंदि हुन ठेकेदारनि खे 10 साल खां लाइबिलिटी में हुआ, ऐं 10 साल खां लाइबिलिटी में उनखे पैसा पेमेंट करे छॾियो। इहे ई पैसा जे मीरपुखास जे शहर जी तरक़ियाती कमनि में इस्तेमालु थिए, ऐं असांजा जेका प्रॉब्लम आहिनि उहे सभु हल थी वञे। पर चेयरमैन जानिबदारी करे पंहिंजी पार्टी जे उन माण्हुनि खे जंहिंजे लाइ बंदिश हुई कि लाइबिलिटी आहे, पाबंदी आहे, पेमेंट न करणी आहे, वाहिद मीरपुर शहर आहे जंहिंमें लाइबिलिटी जी पेमेंट थी आहे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। तव्हां मीरपुखास म्यूनिसिपल कमेटी में हिज़्ब इख़्तिलाफ़ में त वेठा आहियो, छाजे करे इहे पैसा निकिरनि था, तव्हां आवाज़ कोन उथारियो? सर, ही चेयरमैन जीअं तव्हांखे सभिनि खे ख़बर आहे मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो आहे, ऐं इहे जंहिंजा बिल हुआ उहो बि सभु हिन ई पार्टी जा ई उहिदेदार हुआ, हिन पार्टी जा ई ज़िम्मेवार हुआ। ऐं शुरूआत खां इहे जाली बिलिंग जो हिकिड़ो कारोबार बल्दिया में अॻे जेको नाज़िम हो उन वक़्त सां शुरू आहे, पर जीअं एडमिनिस्ट्रेटर आया त इहे कारोबार बंदि थियो।
ऐं जी मैंने चेयरमैन चार्ज वरितो आहे पहिरें ई धक में इहो आवाम जा पौणा 2 करोड़ रुपया ये मैंने इनमें विराए छॾियो। छा तव्हां को लाइ अमल ठाहियो आहे, इन जे ख़िलाफ़ को एहतजाज कंदव? चेयरमैन 27 अगस्त ते इजलास घुरायो, जंहिंमें 2-3 मिनट रुगो ॻाल्हाए इजलास मुलतवी करण जी कोशिशि कई। असां उनमें पुरज़ोर एहतजाज कयोसीं, मुज़ाहिरो कयोसीं, प्रेस क्लब ते मुज़ाहिरो कयोसीं, पंहिंजे शहरीन खे ॿुधायो त चेयरमैन कंहिं बि मामले ते ॻाल्हाइण लाइ संजीदा न आहे। ऐं असां अॼु 4 तारीख़ ते माने 4 सेप्टेम्बर ते ये इजलास जी दरख़्वास्त जमा कराई है, जो तारीख़ मुक़ररु कई वञे। अॼु ताईं चेयरमैन जो इजलास घुराइण जे हक़ में न आहे, छाजे करे जो काउंसिल हुनखां जवाबु वठंदी जे तव्हां जेका इक़दामात करो पियो हुनजी जो आहे आवाम जी काउंसिल में पेश कयो। मतलब म्यूनसिपल कमेटी मीरपुर ख़ास में खोड़ सारे माण्हुनि जा मसइला आहिनि, जंहिंमें जेको बर्थ सर्टिफिकेट हुजे या डेथ सर्टिफिकेट हुजे उन्हनि ते ॻरियूं रुश्वत वरिती थी वञे, वधीक फ़ियूं थी वरिती हुजनि, उन्हनि लाइ छाजे करे तव्हां आवाज़ कोन था उथारियो? बिल्कुलु चेयरमैन साहब पंहिंजी मर्ज़ी सां हिकिड़ो नादिर शाही हुकुम करे आवाम ते इहो फ़ीसो मुसलत कई आहे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। ऐं असां चाहियूं था काउंसिल में इहो शइ मंज़ूरी लाइ पेश थिए त असां हिन में बिल्कुलु आवाम जी राय जे मुताबिक़ तजवीज़ ॾींदासीं। केतिरी फ़ीस वरिती पई वञे हींअर सर्टिफिकेट जे मद में? सही, कंहिंजी फ़ीस 200 रुपया, कंहिंजी 300 रुपया। रिहाइशी सर्टिफिकेट जहिड़ी शइ जंहिंमें 5-10 रुपया फ़ी हुई उनखे 100 रुपया करे छॾी आहे। पर असां चऊं था को मशवरे खां कहे काउंसिल उहो बहितर हूंदी कि आवाम ते बोझ घटि में घटि पए। नवाब कुरैशी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही साबिक़ा MPA, साबिक़ा MNA, उन खां अलावा जेके बि ज़िले जा चूंडियल मेंबर उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणो त मीरपुर ख़ासि ज़िलो सॼो जेको आहे मसइलनि जे वर चढ़ियल आहे, खोड़ सारा मसइला आहिनि, मगर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा शायदि ख़ामोश आहिनि, जंहिंजे करे मीरपुर ख़ासि वासी सख़्तु परेशान आहिनि। हुकूमत पारां वॾियूं दावाऊं त कयूं वञनि थियूं, मगर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त मीरपुर ख़ासि शहर ते को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे, जेको मीरपुर ख़ासि शहर मसइलनि जे वर चढ़ियल आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा।